हाँ जाम छोरे मुखा कमरे ते पूछो मुला अल्लाह आहे मुझे भाई दुनिया पिणे पे हलाए जेड़ो मोह तेड़ो मोचड़ो जेड़ा रूह तेड़ा खत्म हाँ एकड़े मुखा पूछो हजरत आदम जो निकाह कैं पढ़ियो मुझे मुखे दावत कोन असांजे चोरन के तो सलाम वणे ही न तो या अंग्रेजी पढ़ियल गुड मॉर्निंग सदकी वञा वरी मोटरसाइकिल ते ईंदा न पुछंदे छाते आयो आ बाइक ते आयो आया तू सिंधी आ सिधो न तो चई कबर में केड़ो मुंह खणी वेंदा इहो मुंह खणी वेंदासीं केड़ो तू इहो खणी वेंदे न इहो पोइ असां बि इहो खणी वेंदासीं असांखे छा मुंह खे छा छा थियो आहे मुंह खे छो ट्रक चढ़ी वियो आहे छा मुंह ते या दुनाली बंदूक लॻो आहे जंहिंजी शादी न थी थिए न ॿुधो उन्हनि छड़नि लाइ पैकेज खणी आयो आहियां जंहिंजी शादी न थी थिए हिकिड़ो अमल कयो कहिड़ो मार्च करे मस्जिद मां बुहारी ॾियणु शुरू कयो मस्जिद मां बुहारी कढो इहो अस्सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम गरीब अस्सलाम अलैकुम वालेकुम सलाम हरू भरू अस्सलाम अलैकुम हाँ वालेकुम सलाम अच्छा ता यो चयो सवेर त मां कंहिंजा नाला खां मतलब ता एतरा इश्क कया आहिनि कंहिंसां वफ़ा कई अथव या न न छो छो जो वफ़ादार कुतो हूंदो आहे मां कुतो थियणु नथो चाहियां हिकिड़ी लाइन वेंदी आहे त ॿी आन कंदा ॿी वेंदी आहे त टी आन कंदा टी वेंदी आहे चौथी लाइन आन कंदा हाणे तव्हां इंसान आहियो ॿिया इंसान न आहिनि बिजली वारनि जे घर में न लॻल हूंदी बाक़ी तुंहिंजे घर में लॻल हूंदी तूं मोतबर आहे तूं वापडा में इंजीनियर आहे तूं को एसडीओ आहे असां वारा छोरा चप कढियूं वेठा आहिनि बाबा मूंखे न वाचाओ मां डॉक्टर आहियूं छो तूं ब्लड प्रेशर चेक कराईंदे छा इहा वत ई न हला कंदो चई सघां तुंहिंजो ब्लड प्रेशर कोन हला और भारत से अब पाकिस्तान को टमाटर नहीं भेजा जाएगा। अब लाल टमाटर को तरसेगा पाकिस्तान। जी हाँ, अब पाकिस्तान हमारे टमाटर खाकर हमारे खिलाफ दुश्मन पैदा नहीं कर सकता। आई चमी दे तेरी आ दे आई दादी रुआनी थी बा अल्लाह आई यादो कसम दीवाना बनाए करे आई लव यू प्री आई लव यू भाई पान मना Yeah, sure. You know English? Yeah, sure. Why don't you go to job? Yeah, sure. Randele pan mana